नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के अलमाई मां खबर ईंदड़ दुनिया में एक अड़ो अनोखो गोठ कायम थियल है जिते रवासिन के ओचितो हफ्तो हफ्तो निंड अचो वने। पर खबरू की रिपोर्ट मूजिब कागिस्तान के सूबे अकमोला में एक अनोखो बदमस्त गोठ आबाद थियल है। गोठ जा मानू कम कंदे कंदे ओचितो सुम्ही रहंदा आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त कॾहिं कॾहिं त ॻोठाणा हफ़्ते हफ़्ते ताईं सुता पिया हूंदा आहिनि। ॻोठाणनि वटि निंड लाइ को बि वक़्तु मुक़ररु न आहे ऐं कंहिं महिल बि निंड अची वेंदी आहे ऐं पोइ या केतिरा ॾींहं रहंदी आहे। साइंसदान इन हवाले सां तहक़ीक़ कई ऐं ॿुधायो त ॻोठ वेझो यूरेनियम जे खाणनि सबबि ॻोठाणनि में इहा निंड जी बीमारी आहे। हिन जो चवणु आहे त खाणनि मां ख़ारिज थींदड़ कार्बन मोनोऑक्साइड सबबि हवा में ऑक्सीजन जो मिक़दार घटिजी वेंदो आहे। इन करे निंड जो सबबि बणिजंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।